अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ ॻोठ जुमा शौक़ जे मोज़िज़ पीपी अॻुवाण वॾेरो एजाज़ शौक़ जे वालदा 75 सालनि जी ॼमार में हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। खैबर लॻ ॻोठ जुमा शौक़ जे रहवासी पीपी अॻुवाण वॾेरो एजाज़ शौक़ जी वालदा साफ़ी इरफान शौक़ जी मासी 75 सालनि जी ॼमार में हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई, जंहिंजी जनाज़े निमाज़ ॻोठ जुमा शौक़ में अदा कई वई। जनाज़े जी निमाज़ में इलाइक़े जे सवें माण्हुनि सां गॾु सियासी समाजी सहाफ़ी जन में फंक्शनल लीग जे तालिक़े सदर सैयद इरफान शाह लकियारी, पीपी अॻुवाण फारूक नूह पोटो, पीपी अॻुवाण टाउन खैबर जे सदर अब्दुल वहाब मेमण, पीपी अॻुवाण अब्दुल्ला खोसो, हाजी अब्दुल वाहिद शौक़, SHO अल्लाह बचायो शौक़, एडवोकेट नूर मोहम्मद सेतो, अॻूणो वाइस चेयरमैन मोहम्मद इस्माइल शौक़, प्रेस क्लब खैबर जे साफ़िन अब्दुल हई शौक़, अयाज़ लतीफ़ मला, एडवोकेट अब्बास समो, मज़हर अब्बास मला, आसिफ अली मला, सनाउल्ला मेमण, फ़कीर हाजी खान मला ऐं ॿियनि जनाज़े जी निमाज़ में शिरकत कई ऐं निसार अहमद शौक़ जी मासीअ खे सवें आलिन अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो।